सखर लाड़कानी रते देरे नई देरे बाकरानी नसीराबाद बाड्रे में मुजाहरा। मिठी उमरकोट कंदकोट टंडे आदम टंडे मोहम्मद खान में एहतजाज। फैजगंज खानपुर तलार मातली ऐं टंडे बागे समेत मुख्तलिफ शहरन में भी एहतजाजी मुजाहरा ऐं धरना। अगमानन जो चवण आहे त तब्दीली सरकार अवाम के महांगाई जी धुबण में धिके छॾियो आहे। आम वापे वारनि शयुनि जे अघनि में इज़ाफ़े सबबि ग़रीब माण्हू तकलीफ़ुनि खे मुंहुं ॾेई रहिया आहिनि। वज़ीर आज़म इमरान खान कराची में ग्रीन लाइन बस सर्विस मंसूबे जो इफ्तिताह करे छॾियो। 15 ॾींहनि जी टेस्ट रनिंग खां पोइ शहरियुनि लाइ मंसूबे जी बाज़ाब्ता शुरूआत 25 दिसंबर खां थींदी। बस सर्विस जो भाड़ो 15 खां 55 रुपयनि ताईं हूंदो। 25 दिसंबर खां कमर्शियल ऑपरेशन्स में महदूद स्टेशन ते शुरू थींदा। 11 जनवरी ताईं स्टेशन ते 22 बसूं रोड़ींदियूं। मुसाफ़िर मोबाइल एप्लीकेशन डेबिट ऐं क्रेडिट कार्ड ज़रिए भी टिकट हासिल करे सघंदा। अॻूणे वज़ीर आज़म शाहिद खान अब्बासी चयो आहे त ग्रीन लाइन मंसूबे सां तहरीक इंसाफ़ जो को बि तालुक नाहे। वज़ीर आज़म इमरान खान खे रुगो तख़्तियूं हणण जो शौक़ु आहे। अदालतुनि में कैमराऊं हणी अवाम खे कार्रवाई सिधी रीत न ॾेखारी वञे। मुख़ालिफ़ दुर खे दॿाइण लाइ कूड़ा रेफरेंस ठाहिया वेंदा आहिनि। मरियम औरंगज़ेब जो चवण आहे त नवाज़ शरीफ़ जे दौर जे मंसूबनि जो इफ्तिताह करे अवाम खे बेवकूफ़ नथो बणाए सघिजे। पाकिस्तान माण्हू हुकूमत हक़ीक़तुनि बाबति ॼाणे चुका आहिनि। भाड़े जे तर्जुमाननि जे बयाननि में कूड़ खां सवाइ कुझु बि नाहे। ग्रीन लाइन बस जे इंफ्रास्ट्रक्चर में घणो कम रहियल आहे। इफ्तिताह कहिड़ी शइ जो कयो पियो वञे। मंसूबे जो क्रेडिट मुस्लिम लीग नून ॾांहुं वञे थो। अवैस कादिर शाह वज़ीर आज़म भली सिंध खे पंहिंजो सूबो न सम्झे पर सिंध पाकिस्तान जो सूबो आहे। वज़ीर आज़म ख़ाली ऐं ख़याली ऐलान करण बदिरां अमली तौर सिंध खे मंसूबा ॾे। सईद गनी जंगला बस चवंदड़ ग्रीन लाइन मंसूबे जो कहिड़े मुंहं सां इफ्तिताह करे रहिया आहिनि। सिंध सरकार 31 जनवरी ताईं 31 बसूं रोडनि ते आणींदी। मुर्तज़ा वहाब कराची के शहरनि लाइ ख़ुशख़बरी। सिंध सरकार के इलेक्ट्रिक ऐं आलमी बैंक तरफ़ां 350 मेगावाट बिजली जे मंसूबे ते सहियूं करे छॾियूं। इम्तियाज़ शेख जो चवण आहे त सोलर बिजली मंसूबे सां शहरियुनि खे सस्ती शफ़ाफ़ ऐं माहौल दोस्त बिजली मिलंदी। सस्ती बिजली सां अघनि में घटिताई ईंदी। पाकिस्तान समेत दुनिया में इंसानी हक़नि जो आलमी दिहाड़ो मल्हायो पियो वञे। मुल्क में इंसानी हक़नि जी लताड़ जो सिलसिलो बंद न थी सघियो। जबरी गुमशुदगी तशद्दुद समेत इंसानी हक़नि जी संगीन भञकड़ियुनि ते ज़ाब्तो आण ख्वाब बणियल। हक़ीक़ी जमहूरी मुआशरनि में इंसानी हक़नि ते सौदेबाज़ी जो तसव्वुर बि नाहे। मुल्क में इंसानी हक़नि जी लताड़ कंदड़ अंसर हर हंधि मौजूद आहिनि। इंसानी हक़नि जी ख़राब सूरतहाल ब्रिगे अरसे ताईं आमिरन ऐं संदन गुरड़नि जे इक़्तिदार में रहण सबबि आई। पीपी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी पीपी सेनेटर शहरी रहमान चयो आहे त नेब ऐं हुकूमत जी मिली भगत साबित थी चुकी आहे। आसिफ ज़रदारी ते सबूतनि खां सवाइ केस दाख़िल कया विया। जेकॾहिं नेब वटि सबूत आहिनि त अदालत में पेश छो नथी करे। मुस्लिम लीग नून अगवान शहबाज शरीफ ऐं हमज़ा शहबाज ख़िलाफ़ मनी लॉन्ड्रिंग केस में अॻ भराई। FIA क़तई चालान में शहबाज शरीफ ऐं हमज़ा शहबाज शरीफ खे मुख्य जवाबदार नामज़द करे छॾियो। घोटकी जे कचे में 2 मुख़बिन जी बाज़ियाबी लाइ पुलिस जो ऑपरेशन ॾोहारियुनि जी घरनि खे बाह इलाइक़े जी नाकाबंदी। पुलिस जो चवण आहे त मुख़बिन जी बाज़ियाबी ताईं कचे में ऑपरेशन जारी रखियो वेंदो। मीरपुर मातले में पसंद जे परणे जे पलांद तां अगवा थियल 2 औरतूं ऐं 2 ॿार बाज़ियाब न थी सघिया। मुख़बिन जे वारसनि जो एहतजाजी मुज़ाहिरो। SSP घोटकी जी ऑफिस अॻियां धरणो। मुख़बिन जे वारसनि जो चवण आहे त पुलिस 2 औरतुनि ऐं 2 ॿारनि जी बाज़ियाबी लाइ कंहिं बि क़िस्म जूं कोशिशूं न कयूं आहिनि।